सूर्यमन कल्याण जे दास्तान 5 मां ही बेत वॾी माना रखी अचनि था। ज़ाहिर में ज़ानी फ़िक्र मंझि फना थिया। ज़ाहिर में ज़ानी फ़िक्र मंझि फना थिया। तिनी खे तैलीम जी कुड़ अंदर कानी। हर्फ़ हकानी दौर कयाऊं दिल में। ही ॿियो बेत आहे। जिनखे दौर दर्द जो सबक सूर पढ़नि, यानी सूर जो ई सबक पढ़ंदा रहनि था, दर्द खे ई विरजाईंदा रहनि था। जिनखे दौर दर्द जो सबक सूर पढ़नि, फ़िक्र फ़रही हथ में माठ मुतालियो कनि, ख़ामोशीअ सां मुतालियो कंदा रहनि था, इल्म खे हासिल कंदा रहनि था, इल्म खे पंहिंजो पाण में पेहींदा रहनि था। फ़िक्र फ़रही हथ में माठ मुतालियो कनि, पन्नू से पढ़नि जंहिंमें पसंदि पिरीअ खे, यानी उहा तैलीम था हासिल कनि जंहिंसां पंहिंजे पिरीअ खे, पंहिंजे महबूब खे, पंहिंजे ख़ालिक खे पुछी सघनि। सा सिट नसारीन अल्फ़ जंहिंजे अॻ में, उहा सिट कोन था पढ़नि, अल्फ़ जिनजे अॻ में आहे, अल्फ़ जंहिंजी आग में, नाहक निहारीन पना पिया पिरीअ लिए। यानी जेके माण्हू इहा सिट पढ़नि था जिन जे अॻियां अलफ़ कोन्हे, यानी जिन जे अॻियां अलाह कोन्हे, जंहिं तैलीम में अॻियां अलाह कोन्हे, उहा सिट पिया सारीन, नाहक निहारीन पना पिया पिरीअ लिए, खामखा पिया निहारीन, पना पिया पढ़नि ऐं पिरीअ खे रसी न सघंदा।